नाज़रीन, साइफर केस में वॾी अॻभराई साम्हूं आई आहे। पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ॾोही करार ॾिनो वियो आहे। एफआईए साइफर केस चालान ख़ुसूसी अदालत में जमा कराए छॾियो आहे। चालान में 28 शाहिदनि जी लिस्ट ऐं आज़म खान जो बयान बि शामिल कयो वियो आहे। एफआईए तरफ़ां चालान में इस्तदा कई वई आहे त पीटीआई चेयरमैन शाह महमूद कुरैशी खे ट्रायल ज़रिए सज़ा ॾिनी वञे। ज़रियुनि मूजिब पीटीआई अख़बार असद उमर जो नालो चालान में शामिल नाहे कयो वियो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। साइफर केस में वॾी अॻभराई साम्हूं आई आहे। पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ॾोही करार ॾिनो वियो आहे। एफआईए साइफर केस जो चालान ख़ुसूसी अदालत में जमा कराए छॾियो आहे। चालान में 28 शाहिदनि जी लिस्ट ऐं आज़म खान जो बयान बि शामिल कयो वियो आहे। एफआईए तरफ़ां चालान में इस्तदा कई वई आहे त पीटीआई चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी खे ट्रायल ज़रिए सज़ा ॾिनी वञे। ज़रियुनि मूजिब पीटीआई अख़बार असद उमर जो नालो चालान में शामिल नाहे कयो वियो।